नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं तालके शुजाबाद जे ॻोठ जेको आहे बाबू एहसान ला वटि, जिते 150 सालनि खां वधीक हिते जेको आहे अक़लियत बिरादरी जेके माण्हू आहिनि, कोली बिरादरी जा माण्हू या मेंगवाड़ बिरादरी जा माण्हू, हिते हिकिड़ो बाअसर पारां जेको गुटका फरोश आहे उन पारां जेको हिननि जे ॻोठनि खे ढाइण जी कोशिशि कई आहे। ऐं इन खां अलावा जेको ही रोड जे भर में जेको सरकारी पड आहे उते उन्हनि जे भर में मिटी हणी हिननि जे मंदरनि खे जेको मसमार कयो वियो आहे, उन हवाले सां हितां जे ॻोठ वारनि जा मर्द औरतूं तोड़े ॿारड़ा जेके एहतजाज कयो आहे। हिन वक्त जेको मीरवा रोड जेको मेन रोड आहे मिरपो खास खां करे मिठी रोड वञे तो उन ते धरणो लॻो पिया। अचो तो उन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे, असल हक़ीक़त छा आहे। अमा छा मसलो आहे? अबा अमा 150 साल था चवो, पर असां चऊंसू त बस 100 सालनि जा वेठल आहियूं। असां ग़रीब कमायूं खायूं, जेका इंसान आयो वियो सबको असास करे। हाणे असांखे पिया लॾाई त हाणे भार भिंड सभु केॾा वञूं, छाजे लाइ था लॾाइनि? या बशीर हुन पंहिंजो ज़मीन वरिती त हुनखे चई असां हुननि कोन चई, असां त हुनजो भरोसो करे वेठा हुआसीं। हाणे ग़रीबनि खे तंग पिया कनि त हाणे केॾां वञूं, हाणे असीं केॾां वञूं, वेठा हूंदासीं भला जा ईअं ॾाढी ज़ुआनी पिया कनि त भले मारे छॾे, बाक़ी वेंदासीं कोन। असांजा पोड़ा हिते मरी खपी विया आहिनि, असांजा मड़ मकाम हिते आहिनि, असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि। असीं कमायूं खायूं, पंहिंजी मज़ूरी कयूं, असांखे हरू भरू थो लॾाए, कपिड़ा वाटर में उछले ॾे थो, पाणी नथो भरण ॾे, वाटर ते नथो अचणु ॾे, ॿाहिरि नथो निकिरणु ॾे। असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा, असीं केॾां वेंदासीं? असीं ग़रीब आहियूं, बेवा आहियूं। अबा असांखे 1.5 साल सां 100 साल सां मथे 1.5 साल थी विया आहिनि। मुंहिंजो सहुरो 100 सालनि खां मथे हिते गुज़ारियो आहे। मुंहिंजो सहुरो हिते 100 सालनि खां मथे गुज़ारियो आहे। असां सभु बच्चा घणी हिते कई ज़मींदार आया विया, असांखे कंहिं कोन तंग कयो। हाजी बशीर असांजा बच्चनि खे नियाणियुनि खे सभिनि खे तंग करे तगारियूं सभु उछली ॾिनियूं वाटर में, असांजी नियाणियुनि खे जितां तितां ॻाल्हियूं गारियूं बि ॾिनियूं। असीं बेवा, असीं नियाणियुनि खे वठी केॾां वञूं? असांजी मदद करो, सरकार आयो असांजी मदद कयो। अदा असीं हींअर असीं बि पोड़ा थी विया आहिनि, असांजा सहुरा बि हिते गुज़ारी विया आहिनि, ठीकु आहे। त हींअर कई ज़मीनदार अचिया कई विया हलिया, असांखे कंहिं कोन तंग कया। हींअर इहा आहे त असीं वाटर ते वञूं त असांजा कपिड़ा बि लोड़ी छॾे, असांजी तगारियूं उछड़े छॾे, असांखे थुॾा पई हणे, हींअर गाह बि हींअर कोन था करणु ॾे। हींअर माल खे पाणी बंदि करे छॾियो, असांजो पाणी बंदि करे ॾे। हेॾा बाबू जे पासे टिपो त हिते मिटी ॾेई छॾी, सभिनि पासे लोड़ा ॾेई छॾियासीं, बाबू जे पासे कोन टपी सघूं था। त असांजी केरु माण्हू आहे, असांजा वॾा आहे, भाउ आहे, नंढा आहे, भाउ आहे, ॿारनि खे असांजी मदद करे सघो था। हिन असीं केॾां वञूं? असांजी ग़रीब आहियूं तॾहिं असांखे तंग पियो करे, ठीकु आहे न। हिन मसइले में हाणे हींअर असीं वियासीं, गाह असांजा ॾाढा सभु फुरे वठता आहिनि। कहिड़ो कमदार आहे जेको घरनि में घिड़ी तो औरतुनि खे तशद्दुद करे? इहो ख़ासकली नालो अलाए छा आहे, ऐं नालो छो नज़ाक ख़ासकली आहे। हींअर असीं गाह वठण वियासीं त असांखे ॾाढा फुरी वठता आहिनि। असांजो माल हली ॾिसो, सुबुह तां त ईअं ई बीठो आहे, पाणी लाइ बीठो आहे, माल लाइ बीठो आहे। हू वीचारा किथां पाणी वठी अचूं, किथां गाह वठी, असांजो ज़ाती पोखल आहे त उहो पण असांखे वठण कोन थो ॾे। नाज़रीन हे ॻोठ वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त हू जेको बाअसर जेको आहे बशीर जेको आहे गुटका हलाईंदो आहे या गुटका फरोश आहे। उन खां अलावा हिन वक़्तु असीं तव्हांखे कैमरा जी नज़र सां ॾेखारे सघूं त हिननि जा जेके बि घर जे पासे में आहिनि, इहे ख़ासि तौर ते जेके रोड जे भर में आहिनि उहो सरकारी ज़मीन हूंदी आहे ऐं उन जे भर में जेको हुन मिटी ॾारा छॾी आहे। उन खां अलावा जेको हिननि जा जेके मंदर आहिनि उन्हनि खे मसमार करे छॾियो आहे। ऐं हिन औरतुनि जो इहो पिणु चवणु आहे त असांजो पाणी बंदि करे छॾियो आहे ऐं हुन जा जेके हथियार बंदि आहिनि असांजे घरनि जे पासे में अचनि था या असांजा जेके नौजवान जिते ॿाहिरि वञनि था उन्हनि खे वञणु कोन पियो ॾे। उन हवाले सां हिन वक़्तु कुझु औरतूं ॿियूं बि मौजूदु आहिनि जेके पंहिंजा नंढड़ा मासूम ॿारड़ा वठी हिते पहुतियूं आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मसइलो छा आहे। अमा छा मसइलो आहे, छाजे करे घरनि में घिड़नि था? टपर खणो न का रात जो भिंडू रते पे मारे डाहे छॾींदो चाहे। असीं ग़रीब केॾां वञूं? हा खणो टपर भॼी वञो, रात जा भॼो। हाणे असीं केॾां वञूं? असीं ग़रीब माण्हू। भला हिते को MP जो आयो, MNA आयो, को चूंडियल निमाइंदो आयो? केरु कोन आयो, केरु कोन आयो असां वटि। दाहूं ॾे वीचारा दौड़े थका, वीचारा नियाणियूं वञे कपिड़ा उछलाए वाटर में। वोट वठण ईंदा न खां? हा
हाँ वोट दी हरिराम के वोट ॾींदा आहियो? हिनखे हरिराम के हाँ इनके वोट ॾियूं था अचे वोट पीपी के ॾियूं था वोट के वोट ॾींदा आहियो? पीपी के पीपीआर हिते आया? आया हा हुते असीं वियासीं फ़ैसिले लाइ त हाजी बशीर क़बूल कोन थो करे। हाँ उनखे असांखे चयो त इहो कोन थो क़बूल करे पर तव्हांजी मर्ज़ी आहे। खायूं असांखे चए चपड़ खणियो असीं केॾा वञूं असांजो तो सहुरा हिते मरी विया असीं बि आई पोरियूं थी वियूं आहे हाणे के ज़मीनदार आया विया हलिया असांखे के तंग कोन कयो ई हाजी गुटके वारो तंग पियो करे हाणे असांजी नियाणियूं बच्चा खणी केॾा वञूं तव्हांजे माण्हुनि खे छा ॿाहिरि कोन पियो निकिरण ॾे छा इहे? अबा हीअ आहे ॻाल्हि हीअ बि आहे कोन थो निकिरण ॾे असांखे माण्हुनि खे कोन निकिरण ॾे पर पाणी बि भरण कोन थो ॾे हथिया बि कढी वञनि थो असांखे जाम तंग करे थो कुआरी कमदार आयो छा थियो? कमदार कुआरी वठे हले पियो चा निकिरो ॿार खे ठीकु करियां घटी बंदि करे छॾे पुलिस हिते आई आहे न? हींअर कोन आई आहे कल सां आई आहे कल सां हाँ कल सां आई आहे असां ॿार गाह न माल उन सां मरे सां ॿार आहे नलके त पटे उछले ॾे पाणी ना गिला फोड़े छॾे भरण कोन ॾे पाणी इहो कमदार हाजी बशीर थोड़ा हणी उठारे छॾे कपिड़ा सभु वाटर में उछलियो छॾे कोई असांजी नियाणियूं केॾा वञूं असीं किथां पाणी भरियूं केॾा वञूं असां दाहियूं सरकार आयो असांजी माई बाप असांजो कोई मदद करियो हड़लम लगो पियो आहे हाजी बशीर असांखे तंग पियो करे कमदार इन जो ख़ासि के लिए आहे हू कुआरी वठी फिरे पियो चए थो हिते गाह न करियो हिते कपिड़ा न धोयो हिते मिटी न खणियो हू असांखां ज़ुल्म करी फिरे पियो हुनजे असांजे कुझु असांजा ग़रीबनि जो असांजी ॿुधो चए बाबा ग़रीबनि जी तव्हां मदद करे सघा था असांजे घणी टाइम थी विया असांजा हिते माना ॾाढा पोटा हिते माना ख़तम थी विया ठीकु जी ऐं असांजी हिते पाणी वग़ैरह जो बंदि कयल आहे छा मसलो आहे? हा पाणी बंदि आहे गाह बंदि आहे मिटी बंदि आहे हर ॻाल्हि असांखां ज़ुल्म आहे असांजी तव्हां मदद करे सघो था जी नाज़रीन इन वक्त जेके ही मौजूद आहिनि धरणे में मौजूद आहिनि उन्हनि औरतुनि जा तव्हां वीचार ॿुधा हिननि जो चवणु हो त पहिरीं त असांजा जेका पीअण जे पाणी जा जेके नलका आहिनि उहे जेके हुननि जा गन कढी छॾिया आहिनि या असांखे पीअण जो पाणी जेको आहे उहो कोन पियो मिले उन खां अलावा असांजो जेको गुज़र सफ़र जेको चौपाए माल ते आहे मगर चौपायो माल बि असांजो घरनि खां ॿाहिरि कोन पियो कढणु ॾे हिननि जो पिणु इहो मुतालबो त हिन वक़्तु जेके जंहिं जॻह ते धरणो लॻो पियो आहे इहो सॼो सरकारी एरियो आहे ऐं इन जॻह ते जेकॾहिं हुननि जी ज़मीन आहे या हुननि जी का अलॉटमेंट कयल आहे त असांखे कागज़ ॾेखारे जेकॾहिं असांखे ॾिना वञनि त असां बि उहा जेके वठण लाइ तयारु आहियूं उन खां अलावा असीं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿी बि ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको ॻोठु क़दीमी ॻोठु आहे 200 सालनि खां वधीक जो ॻोठु आहे जिते जेको आहे सरकार पारां जेको लाइट बि लॻल आहे उन खां अलावा हिते जा ॻोठनि जी असीं तव्हांखे ॾेखारियूं त सीसी रोड बि लॻल आहिनि ऐं जेके बिजलियूं लॻल आहिनि उहो हिन ॻोठाणनि जे नाले सां लॻल आहिनि जॾहिं 100-150 सालनि खां उहे बाअसर ज़मीनदार केॾां विया या उहे जेके बिल्डर माफ़िया किथे हुआ जंहिं वक़्तु हिननि जा जेके लाइटूं लॻियूं पे हिननि जा मीटर लॻा पे या हिननि खे जेके हुकूमत तरफ़ां जेके तरक़ियाती स्कीमूं मिलियूं पे ऐं उन वक़्तु ताईं जेको ही हिननि जूं अखियूं पूरियल हुयूं हिन वक़्तु जेको आहे ताज़ो हिन इलाइक़े जे अंदरि जेका बाईपास निकितो आहे उन खां पोइ लालच जे करे जेको हिननि ॻोठनि खे लॾाए हू पंहिंजा पेट्रोल पंप ठाहिणु चाहे थो ऐं जंहिं वक़्तु तव्हांखे असीं ॾेखारियो जेका मिटी भराए छॾी आहे इहो गवर्नमेंट जो एरियो आहे इहो रोडनि जो एरियो इरीगेशन वारनि जो आहे या रोड्स खाते वारनि जो आहे मगर हिते जी न इंतज़ामिया आहे न हिते जेको चूंडियल नुमाइंदो आहे न हिननि खां जेको पीपल्स पार्टी पारां जेके वोट वरिता था वञनि ऐं हिननि अक़लियत बिरादरी हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे अॼु उहा अक़लियत बिरादरी जा माण्हू जेके आहिनि जेको रोडनि ते धरणा वेठा आहिनि पंहिंजा मासूम ॿारड़ा वठियो हिननि वक़्तु जेके रोड ते मौजूदु आहिनि हिननि जी केर बि ॿुधण वारो कोन्हे वधीक असां जेको केतिरे ई कलाकनि खां जेको नटण उस में जेके ही मुज़ाहिरो करे वेठा आहिनि या धरणो हणी वेठा आहिनि मर्द औरतूं चाहे ॿारड़ा उन्हनि सां असां वधीक ॻाल्हि ॿोल था करियूं त हुननि सां असल हक़ीक़त छा आहे कहिड़ा मसइला पेश पिया अचनि ऐं छाजे करे जेको उहो हैदराबाद जो जेको रवासी आहे उहो बाअसर जेको बिल्डर आहे उहो हिननि खे जेको लॾाइणु चाहे थो छाजे लाइ तव्हांजो पाणी बंदि कयो अथसि? पाणी तव्हां बंदि करे आहे पीअण लाइ ॾुख आहे असीं फिरी नथा सघूं जिते वञूं हिते असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे हाणे हिते वञूं किथे वञो राति ॾींहंनि सां हिते विच में रस्ता बंदि करे छॾिया पाणी जी परेशानी आहे कपिड़नि जी परेशानी आहे गाह जी परेशानी जे सां सुबुह कल्ह सां माल बीठो आहे या माल खे असीं किथे गाह वढे लॻो हाणे त परेशानी ॾाढी लॻी आहे अव्हां जी दुआ आहे माना मदद थोरी करे सघो था
मदद ते वेठा आहियूं। हाणे घटियूं माना असांजा हलण वारी घटियूं सभु बंदि करे छॾियूं। हाणे असीं हलण वारा मुसीबत थी विया आहिनि। हाणे खोलण वारा आमी मदद करे सघो था। नाज़रीन इन वक्त असां गॾु मौजूदु आहे असांजो तालके शुजाबाद जो मीरवा घोरचाणी जो सिंध टीवी रिपोर्टर। अचो त उन वाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो असल हक़ीक़त छा आहे, कंहिंजी ज़मीन आहे, केतिरे अरसे खां ई वेठा आहिनि, छाजे करे हिननि खे लॻायो पियो वञे। कुशल असल हक़ीक़त छा आहे भला, ही केतिरे अरसे खां ई वेठल आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त असांजा जेके मंदर मसमार करे ॾिया अथनि ऐं असांखे ॿाहिरि न पियो छॾियो वञे, ऐं इहा असल हक़ीक़त छा आहे? जी नज़ीर, असां 2-3 ॾींहंनि खां इहा सॼी सूरत हाल खे ॾिसंदा अचूं त हीउ जेको ॻोठु आहे बाबू एहसान जो, इहो हिन खां अॻु में काज़ी हिकिड़ा हुआ, उहो ॿनी हिन खां 5-6 साल अॻु में इहो हिन खे विकिरो करे ॾिया हुआ। तॾहिं हिन ॻोठाणनि जो इहो हिकिड़ो इसरार हो त इहो ॿनी असांखे काज़ी साहिबु असांखे विकिणी ॾे। पर हिन जेको बशीर अहमद गुटके वारो आहे, जेको पूरी सिंध में हिकिड़ो गुटको सप्लाई करे पोइ हीउ ॿनियूं वठंदो आहे ऐं बिल्डर माफ़िया जे तरीक़े सां हिते रहे थो। इन्हनि माण्हुनि खे उन टाइम चयो त हीअ मुंहिंजा बच्चा आहिनि, हिते रहिया पिया हुजनि, इन्हनि खे कॾहिं को लॾाईंदसि, ॾींहुं क़यामत ताईं हीअ ॿनी हिननि जी आहे। जॾहिं त 5-6 सालनि खां पोइ असल जेको हुननि जो रूह जी जेका ॻाल्हि हुई अॼु ॿाहिरि ज़ाहिर थी आहे। हीअ मिसकिन मज़लूम माण्हू आहिनि, जे रोडनि रस्तनि ते पंहिंजा बच्चा वठियो पिया आहिनि। हिननि जी को दाद फरियाद ॿुधण वारो कोन्हे। हीअ माऊं, हीअ भेनरूं, हीअ नंढड़ा मासूम ॿार, हिननि जे वातनि में इहे ई लफ़्ज़ आहिनि, ख़ुदारा असांजी मदद कई वञे। हीअ असांजा जीअं जानवर पंहिंजे बच्चनि खे मुंहं में खणी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदो आहे, इन्हनि मिसकिन माण्हुनि खे इहो बिल्डर पंहिंजा बच्चा मुंहं में विझी रोडनि ते दरबदर करण लाइ हिकिड़ी साज़िश कई आहे। ऐं हिते जी जेका इंतिज़ामिया आहे उहो बि अघोर निंड में सुतल आहे। हिते जो DC साहिबु आहे या असिस्टेंट कमिश्नर आहे, असां 2-3 ॾींहंनि खां जेको मीडिया में ख़बरूं चारूं हलनि पियूं, उन ते को बि एक्शन नथो खयो वञे। हीअ माण्हू रोड ते वेठा आहिनि ऐं हिननि जो चवणु आहे त असीं 150 साल खां हिते रहूं था। असीं बि हिन ॻोठाणनि जा रहवासी आहियूं हिते जा। असां पाण ॾिसूं था 150 साल खां हीउ जेको ॻोठु आहे, हिन में कई जेके ज़िमीदार आया हुया, पर हिननि मिसकिन माण्हुनि खे कंहिं कोन लॾायो। पर अॼु हिननि खे ज़ोरी लॾाए हिन जे औरतुनि खे तशदुद करे थो, रोड रस्ता बंदि करे छॾिया अथनि। गैर क़ानूनी हिकिड़ो सिम नाली ठाही आहे जेको रोड जे हद में अचे थी ऐं हुन सॼे जी मिटी जेका खणे हिन सॼे ॻोठ खे ईअं सराउंडिंग में घुमाए छॾी आहे जीअं हिते जा माण्हू ॿाहिरि न निकिरी सघनि। ख़ुदारा बकुल हिननि माण्हुनि जे असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके असांखां वोट वठी वञनि था, इहे असांजी मदद कनि। असीं जीअं हिन कसम परसी वारी ज़िंदगी में ॿाहिरि निकिरे हिकिड़ी सुठे इंसान वारी ज़िंदगी गुज़ारे सघूं। नाज़रीन इन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे असांजो जेको तालके शुजाबाद जी जीजल रिपोर्टर, ऐं हिन खां पहिरीं बि असां तव्हांखे हिते जी सियासी समाज जी अॻुवाणनि जा, उन खां अलावा इलाइक़े वासियुनि जा या हिते जा जेका ॻोठ वासी जा रवासी आहिनि मुतासिर, उन्हनि जा तव्हां जेके वीचार ॿुधाईंदा, हिन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हिननि जो असल हक़ीक़त छा आहे, कंहिंजी ज़मीन आहे, छाजे करे मसइलो थियो आहे। हीरा केतिरे अरसे खां हिननि जो इहो जेको मसइलो हले पियो ऐं छाजे करे वरी हिननि जे घरनि जे चारूं तरफ़ जेके हिननि बंदि ॿधी छॾिया आहिनि या हिननि जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि, ऐं हिन ॻोठाणनि जो इहो चवणु त असांखे पीअण जो पाणी कोन पियो मिले, असांजो जेको माल आहे ऐं उहो बि अंदरि बीठो आहे, बुख पियो मरे, असांखे जेको एतिरी करे छॾियो अथसि। ऐं किथे हिते जा चूंडियल नुमाइंदा या इंतिज़ामिया को तहरीक वरितो आहे या न, जेके मुख़्तलिफ़ टाइमनि ते तव्हां पंहिंजे अख़बार में रिपोर्ट करे रहिया आहियो। नज़ीर भाउ, अर्ज़ी आहे त हीउ तक़रीबन 7 साल पहिरीं पंहिंजो हिकिड़ो राव बशीर अहमद गुटके वारो आहे जेको हैदराबाद में गुटको हलाए थो, उन ई अची ज़मीन ख़रीद कई हुई। को पंहिंजो रिटायर जज जो नवाब शाह जो उन जी ज़मीन हुई। जॾहिं उन ॿनी विकी तॾहिं ॻोठाणनि सां हिननि जे बकुल त असां सां इहो कमिटमेंट थी हुई त बाबा हीअ जेका ॿनी जंहिं में ॻोठु ठहियल आहे 6 एकड़, इहा ॿनी माना हिननि खे माना ॾिनी वेंदी जंहिं में ख़रीद कई हुई। पर उन ॻाल्हि तां हींअर माना जेको गुटको फरोश हाजी बशीर अहमद माना फिरी वियो आहे। हिन पूरे ॻोठ खे चो तरफ़ मिटी भराए माना रस्ता रोड बंदि करे छॾिया आहिनि। हिननि जो हिकिड़ो मंदर बि ॿाहिरि ठहियल हो जेको उहो बि माना ढाहे छॾियो आहे, ऐं पीअण जे पाणी जा जेके नलका माना लॻियल पाइप हुआ उहे बि कटे छॾिया आहिनि। ऐं जेके वाटर ते मायूं ॻोठाणियूं जेका कपिड़ा धोइण वग़ैरह वञनि त उन्हनि खे उनजो कमदार आहे रज़ा ख़ासि के कुआरी खणी बीठो आहे, उहो घटि वधि ॻाल्हाए थो, गार गंद करे थो ऐं रस्तनि तां निकिरणु कोन थो ॾिए। हीअ माना तक़रीबन 1 हफ़्ते खां हले पियो इहो सिस्टम। असां अख़बार में कवरेज बि कई आहे, सॼी ॻाल्हि आहे। इंतिज़ामिया तरफ़ां को बि तहरीक कोन्हे। हिते जो जेको तालके शुजाबाद जो AC अब्दुल हसीस लिगारी, उन सां ॻाल्हि ॿोल थी, उन चयो त बाबा ॻोठाणा मूं वटि अचनि, कुझु ॾियनि त तंहिंखां पोइ असीं तारीख़ वठंदासीं। मुंहिंजे ख़्याल में इंतिज़ामिया कुझु कोन कयो आहे। पर हिकिड़ी पुलिस मोबाइल कल्ह मोकिली वई हुई जेका बीठी हुई ॻोठाणनि जे हिफ़ाज़त लाइ। अञा ताईं को बि चूंडियल नुमाइंदो माना कोन आयो आहे। हिन ॻोठ वारनि जो चवणु आहे त असांखे को माना सियासी सेनेटर हुजे, को MNA हुजे, MP हुजे, अची असांखे यकीनदानी कराईंदो त असीं माना धरणो ख़तमु कंदासीं, न त कोन कंदासीं।
केॾां वञूं असांजी ग़रीब आहियूं नाज़रीन इन वक्त इन धरणे में जो हितां जा सियासी समाजी अगवान भी कुछ पहुता आहिनि उन हवाले सां असां गॾु हींअर जेको मौजूदु आहे समाजी अगवान ऐं इंसानी हक़नि जो जेको कारकुन आहे कांजी राणो हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं छाजे करे हितां जूं जेके सियासी समाजी तंज़ीमूं या जेके हुकूमती धुर जूं जेके इहे जेके तंज़ीमूं आहिनि या हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़ामोश आहिनि अॼु जेके नटण उस में जेको बुख में जेके ही मासूम ॿारड़ा जेके रोडनि ते धरणो हणी वेठा आहिनि हितां जा जेके NGOs वारा वॾा वॾा प्रोग्राम त कनि था मगर हिन ॻोठ में जेके मसइला थियनि था जेके 100 साल 150 सालनि खां वधीक जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा जेके रवासी अॼु खुले आसमान हेठि जेके रोडनि ते वेठा आहिनि छाजे करे हिन खां पुछूं था त इहे तंज़ीमूं ख़ामोश थी वेठियूं आहिनि सर तव्हां समाजी अगवान आहियो हर मसइलनि में तव्हां सभिनी खां अॻियां हूंदा आहियो छाजे करे अॼु हिन ॻोठाणनि जा जेके मसइला आहिनि अॼु जेके रोड ही ॻोठाणा जेके मासूम तव्हां ॿारड़ा ॾिसो जेके रोडनि ते वेठा आहिनि किथे तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि किथे अक़लियत बिरादरी जा माण्हू किथे आहिनि तव्हांजा माण्हू जेके हिननि खां वोट वठी था वञनि अॼु जेको हिननि माण्हुनि मासूम माण्हुनि जो जेको पाणी बंदि पियो आहे हाँ हिकिड़ो त ही जेके माण्हू हिते बाबूगोड़ जा रहवासी आहिनि असुल धरती जा वारस आहिनि जेके 100 सालनि खां हिते रहनि पिया ऐं सरकारी पड जिते रहनि पिया जिते हिननि जा मंदर बि ठहियल आहिनि पर बासर बशीर जेको आहे हिननि खे ज़बरदस्ती लॾाइण थो चाहे ऐं जंहिं त जेको हिकिड़ो मंदरु ठाहिण जी बि कोशिशि कई आहे तंहिंजे करे जेको हितां चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु पंहिंजा वोट वठण जे लाइ ईंदा आहिनि बाक़ी चूंडियल नुमाइंदा हिते नथा पहुचनि छाकाणि त अक़लियत सां ज़्यादतियूं इहा का नई ॻाल्हि कोन्हे हिते रोज़ जो मामूल बणण लाइ पर अक़लियत बिरादरी जेका आहे सा इहा वॾो हिमत जो मुज़ाहिरो करे रही आहे NGOs इदारा जेके आहिनि से पंहिंजा जेको सो डोनर इदारनि खां जेको फंडिंग वठण लाइ पूरा आहिनि पर असीं मुकमल तौर ते इंसानी हक़नि जा कारकुन हिननि इदारनि सां गॾु आहियूं हिन मज़लूमनि सां गॾु आहियूं हीअ जेके आहिनि हिन धरती जा असुल धरती धणी आहिनि हिन धरती जा रहवासी आहिनि तव्हांखे इंतिज़ामिया खे घुरिजे त बशीर जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते कानूनी कार्रवाई करे हिननि ॻोठाणनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾे हिननि खे लॾाइण खां बचाए ऐं हुनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे बासर खे जेको हुननि खे लॾाए पियो ऐं हिननि जे हिते जे प्रॉपर तौर ते परमानेंट जेका आहे पुलिस पिकेट क़ाइमु करे हिन ॻोठाणनि मां ख़ौफ़ ख़तमु कयो वञे तव्हां छाजे करे भला जेका समाजी तंज़ीमनि जा अॻुवान आहियो हिननि जे ख़िलाफ़ु जेका आहे जेको वठि करे छॾी आहे या हिन जे पोयां बाहि ॿारे ॾिनी आहे हिननि जे ख़िलाफ़ु को एहतिजाज कोन था करियो हाँ ॾिसो ही ॻोठाणा जी पार निकिता आहिनि त असीं बि हिते पहुता आहियूं हुन धरणे में असीं हिननि जी जेको ज़्यादती जी बिल्कुलु मुकमल तौर ते मज़म्मत था करियूं असीं हर मोड़ ते हर जाइ ते हिननि सां गॾु आहियूं कानूनी तौर ते बि हिननि जी जेका मदद थी असीं मुकमल तौर ते मुफ़्त में हिननि जी कानूनी मदद बि कंदासीं तव्हांजी का इंतिज़ामिया सां वग़ैरह सां ॻाल्हि थी आहे जेको ही माण्हू चवनि था असांजे मासूम ॿारनि खे ॿाहिरि कोन पियो छॾियो वञे स्कूलनि में असांजे ॿारनि खे कोन पियो मोकिलियो वञे ऐं उन खां अलावा जेके हुनजे हथियार बंदि या हुननि जो जेको कमदार आहे उहे माण्हू हुननि जा बीठा हूंदा आहिनि हिननि जे ॻोठनि ते राति जो घेरो हूंदो आहे उन्हनि लाइ करे तव्हां छा कयो आहे हिकिड़ो त इहो त इंतिज़ामिया समाजी वर्करनि जा ऐं ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट जा नंबर तमामु करे घटि खणंदी आहे पर असां जेको आहे सो सेनेटर हरिराम साहब सां राब्तो थियो आहे हू चवनि पिया त असीं फौरी तौर ते हिते पहुचूं था ऐं असीं जेको आहे सो मज़लूमनि जो जेको आहे सो ज़्यादती जो अज़ालो कंदासीं हिननि जी मदद कंदासीं बाक़ी इंतिज़ामिया जा जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि हुनजा सभिनी जा नंबर बंदि पिया आहिनि हुन सां को राब्तो न पियो थी सघे हुन सां कोशिशि ज़रूरु कई आहे पर हुन सां को बि जेको आहे सो राब्तो न पियो थी सघे नालो छा आहे तुंहिंजो मुंहिंजो नालो मेहरामण आहे छा मसइलो आहे मसइलो उहो आहे साईं ही काफ़ी टाइम सां असीं हिते वेठा आहियूं असां जेॾीमहिल काज़ी अशर बनी विकी पिए तेॾीमहिल हिन धणी चयो ॿिए माण्हू बि हिन खां ज़मीन वरिती पिए असां चयो हुनखे अवां न ॾियो हाजी साहब खे भले ॾियो हाजी साहब इहो ॻाल्हि कई चए 100 साल ताईं वेठा हुजनि ऐं हिन खे टपट कोन खणाईंदसि न को लॾाईंदसि अॼु 3-4 महीननि खां पोइ हीअ असांखे चवां टपड़ करे असांजा रोड ब्लॉक करे छॾिया सॼी दीवार लोड़ा ॾेई छॾिया असांजा पाणी बंदि कया आहिनि माल जा नलकनि में हथिया आहिनि कमदार खे चवे ही माना ही जेको आहे हथिया कढे छॾ नलका भञी छॾ पाणी न पीए असांजी ज़मीन में न अचनि इहे छाजे करे असीं ग़रीब माण्हू केॾां वेंदासीं भला असांजो हक़ु खपे असीं हिन लाइ वेठा आहियूं इन लाइ सभु कयो आहे छाजे लाइ असांखे नथा ॾियनि छो असांजी हुकूमत मदद छो नथी करे तव्हां हिन ॻोठ में रहो था छा मसइलो आहे भला केतिरनि ॾींहंनि खां इहो मसइलो हले पियो साईं मसइलो तक़रीबन काफ़ी माना तक़रीबन 3-4 महीना थी विया मसइलो हले पियो जो 3-4 महीना थी विया मसइलो हले पियो हीअ हाजी बशीर चए थो टपड़ थो टपड़ खणो मां हिते पेट्रोल पंप ठारायां थो ऐं जेकी असां हिते हींअर कर न 1943 खां इहे असां अॻु जा आयल आहियूं हिते अॻु जा वेठल आहियूं मुंहिंजे वालिद साहिब असांजे क़ब्र सां हिते आहिनि असांजी बसि हर शइ हिते आहे
ठीक है ना। हींअर हाजी बशीर जो टपड़ खणो जेको माना रस्ता तव्हां ॾिसो पिया त रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। पाणी जा नलका जेके हैंड पंप नलकनि खे माना अगनि कढी उछलाए छॾिया आहिनि ऐं अचण वञण जा घस बंदि थी वियो आहे जेको हिन आला अमलदारनि ऐं सभिनीनि खे दरख़्वास्त कयूं था ऐं कई भला हितां जेके चूंडियल नुमाइंदनि सां या हितां जे जेके ज़िले जी इंतज़ामिया या हितां जेको असिस्टेंट कमिश्नर हुजे या DC हुन सां ॻाल्हि कई आहे न? साईं हुननि खे एप्लीकेशन ॾिनी आहे ठीक है ना ऐं बाए SP खे फ़ोन कई हुई ठीक है ना। SP असांखे माना एतिरो कयो आहे जो माना हींअर अॼु असांखे सपोर्ट कई आहे जो माना पुलिस मोकिली आहे जेको कुझु असांखे माना कुझु साहब पियो आहे ठीक है ना। इन खां अलावा छा था सम्झो भला वहाँ के को खतरो आहे या हुन जा के माण्हू या हुन जा के हथियारबंद आहिनि छा? साईं हथियार उहो हथियारबंद आहिनि न हुननि वटि हू त पैसे वारी पार्टी आहे हुन हर शइ आहे ठीक है ना। असां वटि छा ग़रीबनि वटि आहे असल हैदराबाद जो असल हिते रहंदो हो पहिरीं भांगुर जे ॻोठ में हींअर हुते पंहिंजे गुटके जो कारोबार आहे बनी वापारी आहे प्लाट वग़ैरह हे हो माना अॻियां पोयां कमु करणु जेके हुन जा ई कम आहिनि। अॼु जेको राव बशीर चौधरी बशीर जी ॻोठ वटि जेके हिकिड़ो त हू 100 सालनि खां हिते रहनि पिया मुंहिंजे ख़्याल में एक्चुअली 100 साल खां अॻु छा आहे त उन्हनि जा सबूत आहिनि उते लाइट इलेक्ट्रिसिटी आहे जंहिंजा बिल मौजूदु आहिनि ऐं उते जेका कंस्ट्रक्शन थियल आहे उते रोड ठहियल आहिनि इंफ्रास्ट्रक्चर आहे उहे क़दीमी ॻोठ आहे उनखे हिननि गैर क़ानूनी इलीगली उनखे डिस्पोज़ कयो आहे। इहो हिकिड़ो क्रिमिनल हिकिड़ो ऑफेंस आहे हिकिड़ो उन हिसाब सां छा आहे त हिननि खे जेकॾहिं लीगली का टाइटल आहे त बि हू उनखे हिकिड़ो नोटिस ॾे या हू क्रिमिनली पंहिंजो लीगली वे सां उनखे बाक़ी ईअं त न आहे त तव्हां उन्हनि खे कंहिंजे घरनि में त घिड़ी करे तशुदद करे उन्हनि जे औरतुनि में अंदरि जेको उन्हनि खे ॿारनि खे गेलनि उन्हनि खे रोड ते उछलनि या उन्हनि जो पाणी बंदि करणु ऐं उन्हनि जी जेका इबादत गाह आहिनि जेके उन्हनि ते हमिलो करनि उन्हनि जा जेके मूर्तियुनि खे टोड़नि या किथे जो कहिड़े मुल्क जो कहिड़ी रियासत जो कानून चवे थो त इहे हिकिड़ो ॾोह आहे ऐं इन्हनि जेका आहे इहो इन्हनि में हिकिड़े ऑफेंस में अचे थो ऐं इहो इन्हनि खे ते में FIR दाख़िल थी सघे थी। इन्हनि जो हाउस ट्रेसपास जी या ॿी का क्रिमिनल जेका FIR थी सघे थो ऐं इन जेको हिकिड़ो इंसानी नाते जे हवाले सां बि हिकिड़ो इहो वॾो हिकिड़ो ॾोह आहे ऐं जेको हिननि हिकिड़ी हिननि जंहिं तरीक़े सां उन्हनि खे डिस्पोज़ कया आहिनि जंहिं तरीक़े सां उन्हनि जो पाणी बंदि कयो जंहिं तरीक़े सां उन्हनि खे तस्लील कई आहे ऐं इहो हिकिड़ो वॾो ॾोह आहे। असां बिल्कुलु बार एसोसिएशन जे मेंबर जी हैसियत सां ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में एप्लीकेशन ॾींदुसि असां कोशिशि कंदासीं जेतिरो थी सघियो लीगली हिननि जी लीगली एड प्रोवाइड कंदासीं हिननि खे कानूनी सपोर्ट कंदासीं ऐं जेकॾहिं ईंदा त इनखे बिल्कुलु हिननि जो कोर्ट में हिननि ते FIR लॉन्च कराईंदासीं जेको हिननि क्रिमिनल जेको एक्ट कयो आहे उन जे हवाले सां असां कानूनी हवाले सां ऐं हिननि खे प्रोटेक्ट करे थो कानून प्रोटेक्ट करे थो हिननि खे राइट राही FIR दाख़िल करे सघंदा ऐं असां बिल्कुलु हिननि जी फुल सपोर्ट कंदासीं। छा त हीअ हिकिड़ो माफ़िया आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में का चवंदा मंशात फ़रोश आहे केर बि आहे ॾिसो त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न आहे उन्हनि जो हिकिड़ो प्रोसीजर आहिनि कोर्टूं मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ी कानून आहे हिकिड़े रियासत जो कानून आहे तव्हांजी ज़मीन जेकॾहिं लीगली टाइटल तव्हांखे आहे जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी का आहे त तव्हां उनखे कानून जे हिसाब सां उन्हनि खे बाक़ी ईअं त न आहे त तव्हां उन्हनि जे घरनि में घिड़ी उन्हनि ते तशुदद करे ऐं उन्हनि खे हिरासा करे ऐं उन्हनि खे यरगमाल ठाहे उन्हनि जो पाणी बंदि करे इहो किथां जो कानून आहे कहिड़ी इंसानियत आहे इहा त हिकिड़ी इंसानियत खे किरियल हरकत कई वई आहे ऐं इन ते बिल्कुलु एक्शन खणणु खपे। एडमिनिस्ट्रेशन ख़ामोश आहे छो ऐं त चवां त इन माण्हू खे अरेस्ट करणु खपे ऐं इन माण्हू खे कानून जी गिरफ़्तार करे उनखे कानून जी कटड़े में आणणु खपे त उनजो प्रॉपर उन्हनि हिकिड़ो वायोलेशन कई आहे ऐं ह्यूमन राइट्स जी उन्हनि वायोलेशन कई आहे ऐं जेका रोड्स डिपार्टमेंट आहे या उन्हनि जो कंसल्ट जेका उन्हनि कई आहे त उन्हनि खे बि प्रॉपर उन ते एक्शन खणणु खपे ऐं उन्हनि खे नोटिस ॾियणु खपे एक्शन खणणु खपे उन्हनि खे त उन्हनि छो जॾहिं त रोड्स जी डिपार्टमेंट जो खातो रोड्स डिपार्टमेंट जी जेका उनजी ज़मीन आहे उनखे उन वारो इलीगली उन ऑक्यूपाए कयो आहे इलीगली उन उते जेका बंदि ॿधो आहे त उहा हिकिड़ो उन्हनि जुर्म कयो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु उनखे रोड्स डिपार्टमेंट खे कानून क़दम खणणु खपे। साईं एतिरो टाइम असीं बनी कईसूं न को असांखे ख़र्चो ॾिए थो न को कुझु ई कोन अॼु साईं चवे थो टपड़ खणियो अॼु असांजो माल जो गाह पियो बंदि करे सभु उन ॻाल्हि में असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं जेकॾहिं कमदार धमकियूं ॾे अॼु बि ॿारनि खे धमकियूं ॾियो जेकॾहिं न टिपिया बनी ॾे असांजी फसल बीठल आहे।
नाज़रीन केतिरनि कलाकनि ताईं लॻल धरणे में हितां जेका रोड ॿिन्ही तरफ़नि जो जेको मिठी खां मिरपोखास वेंदड़ या मिरपोखास खां मिठी जुडो या नौकोट वेंदड़ रोड ब्लॉक थियो आहे। हिन वक़्तु धरणे ते जेको मौजूदु आहे हींअर ताज़ो जेको पीपी जो सेनेटर हरिराम किशोरी लाल पहुतो आहे ऐं अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो हुनजो छा चवणु आहे। सर हीअ ॻोठाणा तक़रीबन 6 खां 7 कलाक थिया आहिनि हिते नटण उस में जेको धरणो न वेठा आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिकिड़ो जेको बासर माण्हू आहे हैदराबाद जो रवासी असांखे लॾाइण पियो चाहे ऐं असां पाण ॾिठो आहे त हिननि जो ॻोठनि जे भर में बंदि आहे ऐं हिननि खे पीअण जो पाणी बंदि करे छाजे करे भला सभई हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा या ॿिया सभु ख़ामोश वेठा आहिनि हिननि लाइ करे केरु बि हिते अचण लाइ तयारु कोन्हे। न मूंखे हीअं जीअं हितां मिलियो आहे हलियो आयुसि ऐं जीअं त जेको बि हिननि जो मुतालबो आहे कल्ह ख़ुदि हितां बनी थिया त मुंहिंजो ही तमामु नाजाइज़ कयो अथनि ऐं मूंखे चवनि को फ़ैसिलो थिए थो फ़ैसिले थियण खां सवाइ हिननि जा जेकी सॼी जीअं हिकिड़ो कड़ो चाढ़े छॾियो हुजे या पाणी जो बिल्कुलु हुननि जी तव्हांखे नोटिस वठां थो ऐं मथे इंतज़ाम ॻाल्हि थो मथे ताईं ॻाल्हाईंदुसि हिननि जी हक़ रसाई कंदासीं। कहिड़ो बि बासर ज़मीनदार हुजे या कहिड़ो बासर माण्हू हुजे उन्हनि जी असांखे परवाह कोन्हे। असां हिन ग़रीबनि जी हक़ रसाई कंदासीं। सर इहो छाजे करे हीअ असां जेको ॾिठो आहे रोड जे पासे में हिननि वॾो बंदि ॿधी छॾियो आहे इहो या हाईवे वारनि जी ज़मीन आहे या का इरिगेशन छाजे करे उन्हनि इंतिज़ामिया जे माण्हुनि खे कोन पियो चयो उन हाईवे वारनि खे बि आउं चवंदुसि बाबा ही नोटिस वठनि ऐं आउं पाण बि नोटिस ऐं मथे इंतिज़ामिया सां बि ॻाल्हायां थो मथां CM साहिब सां बि ॻाल्हाईंदुसि। हीउ जेको हिन वक़्तु असां ॾिसूं पिया उहो बासर कब्ज़ो करे विया हुन लाइ करे तव्हां जेका डिप्टी कमिश्नर सां या मथे को वज़ीर हींअर बिल्कुलु हींअर ई राब्तो कंदासीं हींअर हिन खां पोइ वरी उते ॻाल्हाए थो वञी हिननि जो जेकॾहिं मसइलो हल न थियो त सर आख़िरी बिल्कुलु आउं वेठो न सेनेट में बाबति न पर आउं हिन मसइलो हले करे पोइ वेंदुसि हिननि जो अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। केतिरे अरसे खां सर हीउ वेठल तव्हांजे जेके साईं मुंहिंजे हिसाब सां जॾहिं मूं जेकी माना हिते होश संभालियो आहे हीअ बनी हुई असांजी इन होश संभालियो अथमि त ईअं ई मूं हिनखे हिते ॾिठो आहे। सर असांखे इहे बि इतला 100 साल खां मथे आहे। असांखे इहे इतला मिलिया आहिनि त हुन जेको बासर जेको हिननि खे लॾाइण पियो चाहे उन हिकिड़ो पंहिंजो माण्हू इलेक्शन में बीहारियो उहो किरी पियो उन्हनि जे करे हिननि सां इंतकामी कार्रवाई बि कई वञे छाजे करे पीपल्स पार्टी वारा ख़ामोश आहिनि। न बिल्कुलु इंतकामी कार्रवाई कोन कंदासीं इहा गारंटी आउं थो खणा हिन सां को बि नाजाइज़ कोन्हे इन जो वाइदो थो करायां सर। नाज़रीन हिन ॻोठ वारनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हिन वक़्तु असां गॾु जेके तव्हां हिन धरणे में शामिल अची थिया आहिनि समाजी अॻुवान सरवण कुमार भील हुन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हुननि जो छा चवणु आहे। सरवण छाजे करे तव्हांजो समाजी तंज़ीमूं सभु ख़ामोश लॻियूं पियूं आहिनि हीअ ॻोठाणा जेके मासूम ॿारड़ा वठी औरतूं मर्दनि खे वठी हिते रोडनि ते जेके धरणो वेठा आहिनि असल हक़ीक़त छा आहे छाजे करे तव्हां जूं तंज़ीमूं हिननि मसइलनि ते आवाज़ कोन पियूं उथारीनि। वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त जेके NGOs आहिनि जेके मिसकिन माण्हुनि जे नालनि जे कम जे हवाले सां जेके हिननि सिर्फ़ु असांजे औरतुनि जा घाघरे चूड़े खे केश थियूं कराइनि उहे सिर्फ़ु कागज़ी कम ताईं उन्हनि जे नालनि ते फंड वठियो हज़म कनि थियूं प्रैक्टिकल उन सां गॾु कोन्हनि। ऐं ॿिए नंबर में इहो साईं अर्ज़ु कंदुसि त जमहूरियत जी दावादार हुकूमत खे ऐं चवंदुसि तव्हांजे साम्हूं जंहिंखे तव्हां MPA कयो आहे जंहिंखे तव्हां MNA कयो आहे जंहिंखे तव्हां मिनिस्टर कया आहिनि उहे अॼु ॾींहुं हिन मिसकिन माण्हुनि सां गॾु कोन्हनि। असां सां बाक़ाइदा नानसाफ़ी थी रही आहे महेश मालाणी कोन्हे ज्ञानचंद इसराणी कोन्हे ॿिया बि जेके मिनारिटी जे जेके सीटनि ते MPA चूंडियल आहिनि MNA चूंडियल आहिनि उहो को बि हिते ज़ाहिर कोन्हे हीअ धरती धणी आहिनि असुल खां अॼु 150 साल पुराणे हिते वेठल आहिनि हीअ परमुन माण्हू आहिनि हीअ सरकारी बनी ते वेठा आहिनि हिननि जो को कब्ज़ो कोन्हे कब्ज़ो उन्हनि कयो जेके पाकिस्तान जे नाले ते जेके ठहण खां पोइ हिते जेके माण्हू आया आहिनि पनागीर थी जिमो 8 ॾींहं हींअर जेके आया आहिनि जेके मनशात फ़रोज़ आहिनि मुख़्तलिफ़ जेके 2 नंबर धंधा करे हिते धरती धणियुनि खे रास कनि पिया ज़बरदस्ती लॾाइनि पिया। हींअर बि तव्हां हिते दोस्तनि खे गुज़ारिश आहे त ॾिसो बाक़ी ॻोठाणे जे बकोल हिते पुराणी मूर्ति ठहियल हुई हनुमान जी उहा बि उन्हनि उनखे मिटी हणी दफ़नाए छॾियो आहे। उन खां पोइ जेके ॻोठ जी जेका ज़मीन आहे इहो रोड जे खाते में अचे पई हिते वेठा आहिनि हिते ज़बरदस्ती लॾाए पिया हुन जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। ऐं आउं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां मुतालबो थो कयां ख़ुदा हीअ धरती धणी आहिनि हमेशह लाइ सुदृढ़ मुल्कनि में तारीख़ गवाह आहे सुदृढ़ मुल्कनि जो इहो असूल आहे जेके असुली रवासी आहिनि उन्हनि खे हुकूमत वेहण जी जॻह ॾींदी आहे उते जी हुकूमत ॾींदी आहे पर हिते असांजे हुकूमत ते बि असांखे अफ़सोस थिए थो हिते हिन मिसकिन सां को बि अॼु इंसाफ़ न आहे थियो। सभु जेके आहिनि जेके इंतिज़ामिया आहे सॼी बासर जेको मनशात फ़रोश उनजी बाक़ाइदा कमदारी करे रही आहे उनजे करे असां बिल्कुलु हिन सां गॾु आहियूं असांजूं हमदर्दियूं हिन मिसकिन माण्हुनि सां गॾु आहिनि। नाज़रीन ही
150 साल खां वधीक ॻोठाणा जेके ॻोठ बाबू एहसान जा जेके रवासी हुआ हिननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा केतिरे ई कलाक गुज़री विया आहिनि हिते सवनि जे तइदाद में जेके मासूम ॿार आहिनि मर्द आहिनि या औरतूं आहिनि इहे धरणो हणी वेठा आहिनि मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हितां जा हींअर ताज़ो जेके बल्दियाती इलेक्शनूं थियूं आहिनि जंहिंमें हितां पीपुल्स पार्टी खे वॾी अक्सरियत सां हितां जे रवासियुनि या हिन अक़लियत बिरादरी कामयाबु त कयो आहे मगर अॼु जेको आहे हिन वक़्तु जेको नटण उस में जेको धरणो लॻो पियो आहे उन में को बि चूंडियल निमाइंदो कोन्हे हिननि ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त असांजा जेके पीअण जो जेको पाणी बंदि करे छॾियो अथसि उन खां अलावा जेको बासर शख़्स आहे ऐं उन खां अलावा जेको आहे हुन असांजे माल जो जेको वञणु बंदि करे छॾियो आहे असांजो माल घरनि में बुखूं में मरे एतिरे ताईं जेकॾहिं असीं जेके ॿाहिरि निकिरूं था असांखे हुननि जा जेको बासर शख़्स जेको बिल्डर आहे उन जा हथियार बंदि अची था वञनि या असांखे धमकियूं था ॾियनि हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि ॻोठाणनि सां इंसाफ़ करे ऐं हिननि ॻोठाणनि जो जेको पीअण जो पाणी जेको वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेको पीअण जो पाणी हिननि बंदि करे छॾियो आहे ऐं हिननि तां फौरी तौर ते नोटिस वठी हुननि खे क़ानूनी कार्रवाई करे हुनखे गिरफ़्तार कयो वञे।